तव्हांजो स्वागत आहे। ये लगे तो अॼु सभिनि सां हिते मिली करे अॼु सच में ये लगे तो असांजे अक्सा में शादी वारो घर आहे न। सभिनि खे लख लख वाधायूं। शानदार सम्मेलन आहे। लॻे थो कुंभ आहे, असांजो कुंभ आहे, सिंधी जो कुंभ आहे। कुंभ में सभु सिंधी काथां काथां जा आया आहिनि और सभु हिते पहुता आहिनि। ॾाढो शानदार थो लॻे पियो हिकु मेले जो समय सभु समय आहे और मेले वांगुरु सभु मौज लॻी पई आहे। शानदार लॻो पियो आहे। संत जे विच में असां आनंद कयूं। जय झूलेलाल सभिनी खे। अॼु असांजा हिते घणाई ॼणा डिफरेंट कंट्रीज़ मां असांजा दोस्त आयल आहिनि। पहिरीं असां डॉक्टर मिस्टर लदाराम खे था चऊं ॿ अखर ॻाल्हाइण सम्मेलन जे लाइ। आयो लाल चओ झूलेलाल। मां पीतांबर दलवानी खे वाधायूं थो ॾियां कि अहिड़ो कार्यक्रम सुठो हिते विश्व जे कुंड कुंड मां असांजा भाउर हिते आया आहिनि ऐं हिन कार्यक्रम में शोभा वधाईंदो। अहिड़ा कार्यक्रम थियणु खपनि ताकि ख़बर त पए भई असां सॼे विश्व में सिंधी किथे किथे आहियूं, छा छा आहे। हिन कार्यक्रम में असांखे ॼाण थी पए, हिक ॿिए सां मेल मुलाक़ात थी थिए ऐं सुभाणे त ॻाल्हाइबो। तव्हांखे वरी हिकिड़ो दफ़ो खोड़ वाधायूं, खोड़ वाधायूं। थैंक यू भाई लदाराम साहब। मां असांजे स्पॉन्सरनि खे बि थैंक यू करणु थो चाहियां। मनु फेरवानी आहिनि, ईश्वर आहे, वासवानी साहब आहिनि, रमेश हीरा आहे, गोविंद आहे, अशोक आहिनि, ETC जंहिंजा नाला मूंखे यादि कान था अचनि त मां हुननि जो अचण खां पहिरीं सभिनी जा नाला खणी चुका अरे वाह, ॾाढो सुठो। हाणे इहा एक्टरानी आहे असां वटि अफ्रीका जी कोंगो मां। त ज़रूरी आहे न ही कोंगो मां। ॾिसो छा थी ॻाल्हि आहे, हिकिड़ो असांजो वटि काउंसल जनरल बि आहे कोंगो जो, अफ्रीका कोंगो में। ऐं उन ई कंट्री मां हैपन टू बी हर हस्बैंड ऑल्सो इन कोंगो। ॾिसो हाणे साईं हीअ कोंगो जी आहे, तव्हां बि कोंगो जा थोरो फ्रेंच ॻाल्हाए ॾिसूं ख़बर पए। du Congo. Ça me fait plaisir de vous voir. Merci beaucoup. अल्लाह छा चन खबर न पई। Bonsoir. Merci beaucoup. असां सिंधी आहियूं त बेटा सिंधी में ॻाल्हायूं न त जाम रोअण पियो अचे, जाम रोअण पियो अचे। एतिरा माण्हुनि खे ॾिसी करे उन सम्झ में नथो अचे किथे सां किथे पहुची विया आहियूं। मूंखे सिंधी न ईंदी, मूंखे सिंधी सेखारण वारो पीटर साहब। सची में when I did the first show with her, sorry, मूंखे सिंधी में ॻाल्हाइणो आहे। सो मूंखे सिंधी कोन आई ऐं हिननि चयो कि नेक्स्ट टाइम जॾहिं बि तूं ईंदी आहे हाणे तोखे सिंधी में ॻाल्हाइणो आहे। एंड थैंक्स टू ऑल द सिंधी कम्युनिटी। मूंखे जाम शुक्र आहिनि कि मां सिंधी में हाणे थोरो घणो ॻाल्हाइणु सिखी वई आहियां। सभिनि खे झूलेलाल, बेड़ा ही पार, सदाई शानदार। लेकिन आपके लिए कुछ जरूर बोलना चाहूंगी भाई। असांजी सुहिणी चवंदा आहिनि कि इंडिया के बाजू में है बर्मा, जरा वाह वाह तो कीजिए कि भाई इंडिया के बाजू में है बर्मा। असांजी अहिड़ी सुहिणी मोहतरमा आहे असांजी सिंधियत जी अनुष्का शर्मा। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां। असां कश्मीर वियासीं घुमण त हिननि खे सुठो रूम न मिलियो। अॼु बि थोरा माण्हू असां वटि जंहिंखे सुठो रूम न मिलियो आहे त हिन उते ई रुअणु शुरू कयो। त मां तुंहिंजे लाइ छा थी वियो? मां जे थोरो पढ़िया हुअसि, हीअ पाईंदी आई रुअंदी त मां चयोमांसि छा थियो? चई माई रूम इज़ नॉट गुड। रूम इज़ नॉट गुड। ओके भाई तूं मुंहिंजो रूम खण, मूंखे ख़बर कान्हे कहिड़ो रूम मिलियल आहे। त हिकिड़े मिंट में खिल लॻी। मां चयो ही छा थी वियो? चई आई वाज जोकिंग। नाउ ओके यू डू द एक्टिंग। अगर जय जगह हिननि जी एक्टिंग रियल लगे तो प्लीज पंहिंजो रुमाल कढी ॾिजो। घोड़ा घोड़ा था वहनि। मूंखे रूम ठीक सां न मिलियो। तव्हांजे थींदे थींदे मूंखे ईअं कीअं थो थी सघे? तव्हां सां मूंखे उमेद कोन्हे न ॻाल्हाइणो आहे। नीला मूंखे तोसां बि उमेद कोन्हे। तूं मूंखे एतिरो परियां वठी आई आहे ऐं मूंखे छा रूम तो ॾिनो आहे? भेण तोसां ई उमेद कोन हुई। हेॾी ख़ूबसूरत सिंधी ॻाल्हाइण वारी, हेॾी ख़ूबसूरत सिंधी ॻाल्हाइण वारी इहा मोहतरमा अगरि 7 समुंड पार
हुन ज़मीन ते वेही करे सिंधी ॻाल्हाए थी सघे त असां हिंदुस्तान में वेठल सिंधी छो नथा ॻाल्हाए सघूं। कंहिं ॾाढो ख़ूबसूरत चयो आहे कि ज़िंदह सां क़ौम रहंदी, ज़िंदह सां क़ौम रहंदी, जंहिंजी ज़बान ज़िंदह, जे पंहिंजी ज़बान ज़िंदह त सारो जहान ज़िंदह, सारो जहान ज़िंदह। त अचो पंहिंजे जहान खे ज़िंदह रखूं, सिंधीअ खे ज़िंदह रखूं और हिन तरीक़े जे इंटरनेशनल सम्मेलन में असां जेके प्रतिभागी आहियूं घटि में घटि हिते असां कोशिशि कयूं कि 3-4 ॾींहं लाॻीतो सिंधीअ में ॻाल्हाईंदा रहूं। ये भाई असांजो दयाल भाई जी, दुबई मां आया जी, आहिनि, जी। क़रीब था ॻाल्हाइनि जी जी सभिनी प्यारनि खे सिंधियुनि खे सिक भरी करे पहिरीं चयो जय झूलेलाल। जय झूलेलाल। झूलेलाल बिना सिंध जो साओ कोन थींदो आहे मुल्क, इन करे हमेशह पहिरीं चइबो झूलेलाल। रियली वेरी हैप्पी टू सी ऑल ऑफ यू। सिंधियुनि जो अहिड़ो मस्तु मौज वारो मेलो सदाई लॻंदो रहे, सिंधी सदाई मस्तु रहनि, ख़ुशि रहनि, ज़िंदा रहनि। करे वो सितारे अनेक हैं, महलों को रोशन करे वो सितारे अनेक हैं, और सिंधी कम्युनिटी को रोशन करे वो चंद्रमा पीटर दलवानी, हमारे पीताम्बर दलवानी एक है। जोरदार तालियों थी वजन। जिंदगी मोहब्बत जी का करिया है, जिंदगी मोहब्बत जी का करिया है, मगर उन राह में मुश्किल वॾी आहे। तव्हां सभिनी जो ज़िक्र हो यारो, ऐं अची विया तव्हांजी उम्र केॾी न वॾी आहे, तव्हांजी उम्र केॾी न। ज़ोरदार ताली तव्हां पंहिंजे लाइ। थैंक यू सो मच। जय झूलेलाल। कविता जी थैंक यू। मुंहिंजो नालो गोविंद आहे ऐं मां फर्स्ट टाइम हिन इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में आयो आहियां। मूंखे घुराइण जो मुख्य कारण मिस्टर पीटर दलवानी, ॾाढो हिननि जो सपोर्ट आहे ऐं मां हिते आहियां। सभिनि खे जय झूलेलाल। इहा इन ॻाल्हि ते त असां एग्री कई त 3 महीना पहिरीं असां सिंधी थोरा सा सुतल आहियूं। इन ॻाल्हि खे तव्हां सभु मञींदो, थोरा सा सुतल आहियूं, थोरो देरि सां जाॻंदा आहियूं। जाॻंदा तॾहिं आहियूं जॾहिं की लुॾाए जाॻींदो आहे। असांजे विच में पुठियां आदरणीय सुरेश केसवानी जी मौजूदु आहिनि, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जा फाउंडर प्रेसिडेंट, उन्हनि जो बि स्वागत आहे। मूंखे हितां साम्हूं नज़र अची रहिया आहिनि US मां आयल असांजा भाउ राजेश नागपाल जी, उन्हनि जो बि स्वागत आहे। बॉम्बे मां आयल श्री विकी लासी जी, उन्हनि जो बि घणो स्वागत आहे। केतिरा चेहरा हिते अहिड़ा आहिनि पर जिन खे मां न सुञाणा। सच पुछो त असां सिंधियुनि जी जेके सूरतूं आहिनि न, इहे शिकलूं आहिनि न, उहे अद्भुत अथव। असां सिंधी अलॻि ई सुञाणप में ईंदा आहियूं। बिहारे सॼो तव्हां 100 माण्हुनि खे बिहारे छॾियो ऐं हुते चओ कि सिंधियुनि खे हिन मां कढी ॾेखार। सिंधी परियां ई पधरा हूंदा अथव। उन्हनि 8 सिंधियुनि खे असां 100 माण्हुनि मां कढी था सघूं, छो त सिंधी सुहिणा हूंदा आहिनि, शहाणा हूंदा आहिनि, शाहूकार हूंदा आहिनि। वॻो पाइण में वेस में त पिस्तौल खणी आयो, बसि साईं चओ त बंदि कयूं। चई तव्हां त ॻायो, मां हुनखे बि ॻोल्हियां, चई तव्हांखे बुक कयो आहे। चई तव्हांजो ॾोह कोन्हे, तव्हां त महिमान थी आया आहियो। वाह, ज़ोरदार तालियूं दीदी कविता लाइ। वाकई विश्वविद्यालय असां सभु सिखी रहिया आहियूं हिननि खां, ऐं इहो चवणु ज़रूरी आहे त ॻाल्हाइण बि मिलंदो थोरो विच में। न मोहित, बिल्कुलु चिंता न कर। हिते असां सभिनी खे हिननि 3 ॾींहंनि खे यादगार बणाइणो आहे। असां सिंधी इतिहास ठाहिण में त असां मतिलबु ॾाढा होशियार आहियूं ऐं माहिर आहियूं। त हीअ पंहिंजी असांजी जेका महारत आहे उहा हिननि 3 ॾींहंनि में इन ॾस में ॾेखारणी आहे कि अॼु हींअर जेको असांजो ऑडिटोरियम जो प्रोग्राम आहे उते असां सभु हूंदासीं। इंदिरा शबनम पूना वारी मौजूदु आहे, उन्हनि जो हार्दिक स्वागत। ताड़ियूं वॼाए करे, ॾाढी सुठी साहित्यकार आहे, लिखंदी आहे। ताड़ियूं वॼाए करे उन्हनि जो स्वागत, अभिनंदन। त इंदिरा दीदी तव्हांजो स्वागत आहे। त इहो आहे कि मां कुझु ॻाल्हायां पई, मां इहो पई चवां कि दान जो पंहिंजो महत्व आहे। पर जॾहिं असांजा इष्ट देव झूलण साईं चवंदा आहिनि नसरपुर ॻोठ में भाई रतन राय जे घर उन्हनि जो जनम छो थियो, उन्हनि अवतार छो, उतां जी प्रजा तमामु तंग थी चुकी हुई, परेशान थी चुकी हुई। ऐं जॾहिं उते तंग थी विया त सिंधी प्रजा उते वरुण देवता जो आह्वान कयो ऐं तॾहिं उते जन में झूलेलाल साईं अवतरण वरितो। त झूलण साईं जे चरणनि में वंदन कंदे, दीपदान कंदे असां अॼु कार्यक्रम जो शुभारंभ कंदासीं हिन 27वें इंटरनेशनल सम्मेलन जो, जंहिंमें तव्हां सभु साक्षी बणजंदा। तव्हां सभु हिते जेके मौजूदु आहियो, तव्हां सभु